हिक गाल अमां जे वस बि आहे। हिक भेरे कंहिं कचारी में ॻाल्हि अची छिड़ी त सभु कुझु अलाह साईं जे वस में आहे। करण कराइण वारो पाण परवरदिगार आहे। रोज़ी रिज़्क बि संदसि वस में आहे। घणी ॾे या थोरी ॾे पाण राज़िक आहे। संदसि हुकुम सां दुनिया जो कारखानो पियो हले। उन कचारी में वतायो फ़क़ीर बि वेठो हो। ॻाल्हियूं जॾहिं दंग थियूं त चयाईं, जेकी चओ था सो सभु सच आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि अमां जे वस बि आहे। वताए फ़क़ीर खां माण्हुनि पुछियो त उहा कहिड़ी ॻाल्हि आहे। वताए फ़क़ीर चयो त इहो अमां जी मर्ज़ी ते छॾियल आहे। वणेसि त भत रधे, वणेसि त मानी पचाए। सची उम्मीद आहे त हिन कहाणी जो, हिन किस्से जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक हिन क़िस्म जे वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।